बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों मां आहियां शौकत हुसैन चांडियो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शौकत हुसैन चांडियो यूट्यूब चैनल। दोस्तों जीअं त असां जेको आहे सो अदी समीना जो बहितरीनु हिकिड़ो नातुनि जो मजमू एल्बम तयारु कयो आहे, तव्हां सभिनी खे इंशाअल्लाह वणंदो, जंहिंमें डायरेक्टर शौकत हुसैन चांडियो यानी की आऊं आहियां, उनखां पोइ जेको आहे अज़ीज़ुल्लाह पाण आहे, अदी जो भाउ जेको आहे, ऐं अदी जो पंहिंजो चैनल जेको आहे समीना अज़ीज़ुल्लाह जे नाले सां आहे। यूट्यूब ते वञी सर्च कंदो, उते तव्हांखे हीअ नातूं मिलंदियूं। ऐं मूंसां गॾु कैमरामैन जेको आहे हमीद खोसो आहे, अब्दुल हमीद खोसो, जो इंशाअल्लाह तव्हांखे बहितरीनु लॻंदो ऐं वणंदो। ऐं असांजी हिन महिनत खे कमेंट में तव्हां साराह ज़रूरु कजो, ॿुधाइजो त अव्हांखे कीअं थो लॻे, कहिड़ियुनि नातुनि ॿुधण जो आहे, उर्दू, सिंधी, पंजाबी, सराइकी, जेके अव्हां चाहींदो कमेंट में असांखे ॿुधाईंदो, असां इंशाअल्लाह दी जा उहे नात रिकॉर्ड कंदासीं। ऐं जेके शाइर हज़रात आहिनि उहे असां सां राब्तो कनि, इंशाअल्लाह उन्हनि जी शाइरी बि अदी जे आवाज़ में रिकॉर्ड करे ऐं हिन चैनल ते असां रखंदासीं। ऐं चैनल खे जे सपोर्ट जे लाइ चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो, लाइक कमेंट शेयर तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी थींदी। अस्सलाम वालेकुम।